नाज़िन सिंध जे अलबेले रागी सादिक फ़कीर जे विछोड़ी के 6 साल मुकम्मल थी विया आहिनि। संदसि आवाज़ मदाहनि जे दिलनि ते अॼु बि राज करे थो। उन हवाले सां पेश आहे ही रिपोर्ट। रागी जंहिंजे आलाप में सिक ऐं उकीर जी वीरान दुनिया में उमेद उत्साह जा वेड़ा आबाद थी वेंदा आहिनि। इन ॻाल्हि जा मोहताज न आहिनि हूंदा त वो आए इतना तो मैंने भी देखा फिर चिराग में रोशनी न रही। थर जे भड़भांग भेटनि जे शहर डीपले में फ़कीर फैज़ मोहम्मद मंगणहार जे घर में जनम वठंदड़ सिंध जे अॼु उन बीजल जी वरसी आहे जंहिंखे सिंध जा माण्हू सादिक फ़कीर चवनि था। चओ जेसी चंड आकाश चुमे धरती खे विश्वास चुमे तेसी तूं साण रही मूंखे तूं जाॻाईंदे ऐं मुंहिंजी निंड फिटाईंदे। चओ जेसी जूनागढ़ जले तूं जोगी मुंहुं में ॻाईंदे ऐं मुंहिंजो साथ निभाईंदे। वाराई आलाप जॾहिं आकाश जा पंध पुछाए समात अॻियां का बीजल हाणे सांझ विछाए थो छॾे तॾहिं न ॼाण केतिरा ई धरती जा ॾियाज सिर तिरी ते रखी चई था छॾीनि त मथे उते मुंहिंजे जे हुआ सिरनि 100,000 त तुंहिंजी तंद तंवार हर वॾे में हिकिड़ो। सादिक फ़कीर जो ई आवाज़ जेको कंहिं बि पूरब जे पार जो पंध नथो पुछे साखी रुॻो इन ॻाल्हि जो रहियो आहे त ॿिनि चुड़ जी विथुनि मां फुटी निकितल आवाज़ छंपे खां वठी सुहिणी जे दरिया जे छोलनि मां उथी पियल आवाज़ ताईं ल्योर जी घेटियुनि में रुली वियल लीला जी लुछ खां वठी थर जी वारीअ ते उठे जे पहिरें वॾे फुड़े ताईं हिकु बार जॾहिं का तंवार जाॻी उथी सिंध वासियुनि हुनजार आलाप खे अखियुनि ते रखियो। 100 सिर न पाए जे तंद बराबरि तोरियां तब उटल ओॾां ई थिए जेॾां बीजल ॿुराए सखू हॾ आहे सिर में सॼण न हाथी। रेडियो टीवी स्टेज सफ़र का पंध पहले सादिक फ़कीर जी अनमंज़िल आवाज़ न रुॻो नौजवाननि जे रूह पाताल में पखड़ा ॾिया पर हुनजो आवाज़ केतिरी मायूस दिलनि मथे थधो चंड थी लथो। रोहिड़े जी राति साम्हूं चंद चिता में मूंखां पोइ महकंदी मौत न कंदो मात जीअं मुंहिंजी ॾात मूंखां पोइ बि ॾेह में। सादिक फ़कीर उहो फ़नकार हो जंहिंखे सॼी सिंध न रुॻो पंहिंजो तर्जुमान फ़नकार पुछियो पर ॾेह परॾेह में लतीफ़ अयाज़ बुखारी हसन ऐं अंसारी खे ॻाए संसद अलमियाती आवाज़ जे रूप में सिंध जे दर्दनि जो केस में विढ़ियो। ऐं धरती तुंहिंजा दर्द खणी मां बस्ती बस्ती भटकियो आहियां ऐं कारियुनि कारियुनि रातिनि में मां जुगनू बणिजी जरकियो आहियां। ऐं धरती तुंहिंजा दर्द चई हर दिलि खे मूं धितारियो आहे दिलि दिलि में तुंहिंजो दर्द भरे मूं जनता खे जाॻायो आहे। सिंध जी 48 ॿार पुॼाणा मदनी सरकार जे भलारी भुण ते सिंध खे अलविदा चई वेंदड़ सादिक फ़कीर संस चाचे हुसैन फ़कीर खां राग जी सिखिया वठण खां पोइ फ़न जी बाक़ाइदे इब्तिदा रेडियो पाकिस्तान हैदराबाद नशर थींदड़ उन सिखियाट फ़नकारनि जे प्रोग्राम रंगेनो सां कई जंहिंजो प्रोड्यूसर कौसर बोरो हो। करीबी फ़कीर सां गॾिजी आयल सादिक फ़कीर स्टूडियो में वेठल उन सभई सिखियाट फ़नकारनि मां हिकु जंहिं अयाज़ गुल जो ग़ज़ल ॻाए पाण खे चूंटाए छॾियो। तोखां थींदे धार लुड़क लड़ी पिया लाल करे। सादिक फ़कीर तोड़े जो असांजे विच में हाणे नाहे रहियो पर संस लाफ़ानी आवाज़ जेसीं जेसीं ईंदड़ नसलुनि जे कननि ते पवंदो रहंदो जीअंदो रहंदो जियारींदो रहंदो। जॾहिं बि सावणियूं अचनि छमर अड़ोर थी नचनि जॾहिं भिट भिट ते हिटा गजी गजी वसे जॾहिं बि मोर टोर में ॾिसो न कंहिं मोर में तॾहिं हीअ न विसारजो त केरु सुम्हे में सुतो। वञो कवेलियूं वञो वञी पिणीअ खे चओ त अञा पियो जियां अञा पियो जियां।
मुसलड़ी प्या बोला